बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियां ठटे में, जॾहिं त रमज़ान अचण खां अॻु ई अहम वापे जूं शयूं जेकियूं आहिनि तिन जा रेट जेका आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि, जिन में खंडु 110 ऐं अटो जेको आहे सो 70 रुपया, उन सां गॾु जेको घी जेको आहे 280 रुपया, दाल 280 रुपया ऐं जेको आलू ऐं 50 रुपया, बसर जेको 50 रुपया। वधीक त असां गॾु शहरी ऐं वापारी मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो इन हवाले खां छा चवणो आहे। हिन वक़्तु असांजे मुल्क में ख़ासि करे सिंध में वॾी महांगाई फैलिजी वई आहे। न तब्दीली पसंदि कुझु ॿूटो ॿारियो आहे, न असांजी सिंध हुकूमत हिननि जी पाण में मिली भगत आहे। अॻे साल में बजट हिकु दफ़ा ईंदी हुई त हिकु दफ़ा ई जेको कंहिं बि चीज़ ते वाधारो थींदो। हाणे हर रोज़ु अॼु बि हिकिड़ो हमरा जो हुन ॻाल्हि कई त बाबा 20 रुपया सीमेंट तां चढ़ी विया आहिनि। जॾहिं त इमरान ख़ान जो इहो अज़्म आहे त ऐं जेको कंस्ट्रक्शन जेको अॾावत जो मटीरियल आहे उहो सस्तो पियो करे। अफ़सोस जिते वापारियुनि खे खुलेआम छूट ॾिनी वई आहे, ख़ासि करे असांजो गारो शरीफ़ जेको आहे सो महांगाईअ में पहिरीं नंबर ते आहे। महांगाई बेअंदाज़ असां लाइ जीअण जंजाल थी वियो आहे। असां छा कयूं? अटो 70 ते पुको आहे, खंडु 115, 130 ब्लैक मिली थी वियो आहे। सिंध हुकूमत खे अर्ज़ु आहे त असां ग़रीबनि जी वार कयो। हीअ ग़रीबनि जा इहे नाचा रोडनि ते जेका बि ठिकाणा उनखे हटाए परेशानियूं, बेरोज़गार लॻा पिया आहिनि वीचारा, उन्हनि जूं परेशानियूं अलॻि। उन्हनि खे इहा ख़बर न आहे त उन्हनि जे घर में खाधो आहे या न आहे या न आहे। असांखे एॾो परेशान कयो वियो, असां एॾा परेशान आहियूं। खाइण लाइ असां अर्ज़ु कयूं, कीअं वक़्तु गुज़रंदो, महिरबानी कयो, असांजी वार कयो। हिकिड़ो ग़रीब मज़लूम मला माण्हू पियो ॻाल्हायां, ऐं मुंहिंजी इहा ई ख़ासि करे माना हुकूमत सां इहा ई रिक्वेस्ट आहे त इहो ई बसि भाषण ॾिनो वियो हमेशह ग़रीबनि खे त माना नयो पाकिस्तान थो ठाहियां, नयो पाकिस्तान थो ठाहियां, आवाम जे लाइ माना ॾुख ख़तमु थी वेंदा, सुख ईंदा। पर असीं कुझु बि नथा चऊं, वधीक असीं सिर्फ़ु इहो था चऊं त असांखे नओं कुझु कोन थो खपे, न को नयो पाकिस्तान, न को कुझु शइ असांखे कोन थी खपे। असांखे ख़ुदा जे वास्ते जंहिंखे मञे थो, इमरान ख़ान ख़ासि करे जेको हुकूमत जो हींअर सरमायो ते वेठो आहे, असीं सिर्फ़ु उनखे इहे 2 लफ़्ज़ चवंदासीं त असांखे नओं पाकिस्तान नथो खपे, नथो खपे, नथो खपे। सिंध अपील थो करियां त ही ग़रीब माण्हू वीचारा केॾां वञनि। वॾी महांगाई थी वई आहे, खंडु बि महांगी, अटो बि महांगो, कमायूं 200 रुपया, खाऊं 500 रुपया, किथां आणींदासीं? ॿिन्ही पूरी करियूं था। इहा असीं अपील करियूं था त अलाह पाक जे हिसाब सां हिन ग़रीबनि जी कुझु मदद कनि ऐं कुझु ग़रीबनि सां हमदर्दी कनि। इहा हुकूमत कीअं हले पई, कहिड़े हिसाब सां हुकूमत ठहे थी, इहा असीं ग़रीब सभिनी माण्हुनि खे माना बिस्मिल्लाह रहमान सां चऊं था त कुझु असां ग़रीबनि जी मदद कनि। सिंध गवर्नमेंट खे अपील थो कयां त एसिन मां निकिरनि, एसिन मां निकिरनि, बंगुलनि मां निकिरनि, ग़रीबनि खां पुछा कर त बाबा जो कहिड़ो हाल आहे। अॼु राति ईद ई भलारी राति त इहो कंहिंखां पुछो त तव्हांखे जे पेट में कुझु आहे या कोन्हे को। पंहिंजा माना बंगुला पैसनि सां भरिया पिया अथनि, पंहिंजे बंगुलनि में सुता पिया आहिनि, वीगन में हलनि पिया, लैंड क्रूज़न में हलनि पिया, पर ग़रीब जो अहसासु कोन्हे को। हीअ रेड़नि वारा वीचारा ग़रीब वीचारा रेड़ा रखे वेठा आहिनि, त वञी पुलिस आई आहे, उन रेड़नि वारनि खे लठियूं हणी कुटे रेड़ा माना जेको घारे में जा उनखे हटाए वीचारा रोंदा हलिया विया, हथ खणी वीचारा पिटीनि पिया। हीअ गॾ गाॾी वारा वीचारा सुबुह करे वीचारा बीठा आहिनि, अखियुनि मां पाणी पियो वहनि, रोज़ी कान अथनि। 4 रुपया किलो आलू पियो हले, 50 रुपया किलो बसर पियो हले, टमाटो सिंध जो हींअर लथो आहे ख़ैर सां त 4 रुपया किलो पियो हले। जॾहिं ॿाहिरि मुल्क खां आयो त तॾहिं माना 400 रुपया किलो हो। माना सिंध सां वॾो ज़ुल्म आहे, वॾो हानियूं आहे। ऐं जेको ॿाहिरियों माण्हू अचे थो चादर कुल्हे ते रखी उहो करोड़पति थी वञे, असीं सिंधी उहो ई पहुचे। अॻियां हुकूमत खे असीं इहो अपील था कयूं, सिंध गवर्नमेंट खे असीं अपील था कयूं त असां ग़रीबनि खां पुछा करे त बाबा जो कहिड़ो हाल आहे। हुकूमत जे वजह सां को ग़रीब साह नथो खणी सघे ऐं महांगाई रूज ते मथे हली रही आहे। चांवर, गिह, दाल, खंडु 110 रुपया हले पई, दाल 200 रुपया हले पई, चणा जेके आहिनि 250 रुपया हलनि पिया, चांवर 160 हलनि पिया, गिह 200, तेल 80 रुपया हले पियो। इन महांगाई में हीअ दुनियादारी असां कीअं करे ही पकवान हलाए सघूं था? पंहिंजो मजबूरी हुयूं कारोबार जे लिहाज़ सां
ॾिसियो वञे थो त हीअ हुकूमत पाकिस्तान इहो महिरबानी कजो त सस्ताई कई वञे। इमरान खान खां रिक्वेस्ट था करियूं त बराए महिरबानी हिन महांगाई खे कुझु घटि कयो वञे। अटो तक़रीबन 70 रुपए किलो हले पियो, खंड 100 रुपए खां बि मथे हले पई, गिह जेको सो 200 खां 280 रुपए खां बि मथे हले पियो। ग़रीब माण्हू जेके ॾियाड़ी वारा रोज़ 400-500 रुपए ॾियाड़ी कमाइण वारा, उहे ग़रीब किथां गुज़र सफ़र कंदा। उन्हनि जो इलाही को अहिड़ो हिते रोज़गार जो अमल न आहे। हिते जेके फैक्ट्रियूं आहिनि, जेके इदारा आहिनि, कारखाना आहिनि, इन्हनि में धारी लोध खे हिते आंदो वियो आहे। ॿाहिरां माण्हू अची हिते भर्ती कया विया आहिनि। हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे बेदख़ल करे कंपनियुनि मां कढियो वियो। उन्हनि जे लाइ रोज़गार जा के ज़रिया न आहिनि। ऐं मथां वरी जेका महांगाई आहे तमामु घणी आहे, हिन में अवाम घणी परेशान आहे। असीं वज़ीर आला सिंध ऐं साईं काइम अली शाह वज़ीर आला सिंध खां ऐं वज़ीर आज़म खां अपील था कयूं त महिरबानी करे हिन महांगाई खे थोरो कंट्रोल कयो वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, जीअं तव्हां ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जो जीअं त दाबेची आहे, घारो आहे, ॻाढ़ो आहे, गुजो आहे, साकरो आहे ऐं वर आहे, उन माण्हुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिते शहर में मुख़्तलिफ़ जेका आहिनि रेट जेका हलाया पिया आहिनि। हिननि सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां हिन अपील कई आहे त रेटनि मथां नज़र ॾी ऐं जेका अहम वापरी शयूं जेकियूं आहिनि उहे सस्तियूं कयूं, जीअं त असां पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघूं। हक़ नवाज़ चांडियो, जेकब न्यूज़, ठटो।